बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन हमारी सिराया HPS न्यूज़ रिपोर्ट राहुल कुमार भान सैयदाबाद भरसा शेख मोहल्ले में वजीर कुंभर के मुबीना तौर थरदीप पारां किस्त शार्ट हुजण सबब तंग कयो पियो वञे ऐं संदसि दुकान खे ताला हणी खेसि बेरोज़गार कयो वियो आहे। हिन चयो त जेकॾहिं वधीक तंग कयो वियो त 20 जनवरी सुभाणे पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि, जंहिंजी ज़िमेवारी थरदीप पुलिस ऐं मौला बख्श ते हूंदी। मज़ीद ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो HPS न्यूज़। 20 जनवरी ते मां पाण खे बाहि ॾेई साईंदुसि सुभाणे 12 बजे। अॼु जेकर मुंहिंजो इंसाफ़ न थियो त सुभाणे 12 बजे प्रेस क्लब भान जे अॻियां मां बाहि ॾेई साड़ींदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार थरतीब बैंक ऐं सामन मौला बश्क भान पुलिस ऐं जेके व्याजी आहिनि जिन मूंखे तंग कयो आहे उहे।